नासिक भिरिया रोड वेझो हथियारबंदनि जे हमले में 2 पुलिस एहलकार शहीद थी विया आहिनि। इन हवाले सां अपडेट वठूं था शकील सियाल खां। शकील, छा अपडेट आहे? जी खतीजा ही दिल दुखाईंदड़ वाक़ियो पेश आयो भिरिया रोड जे लॻ। ही जेका पुलिस पिकेट आहे वो खैरपुर ऐं नौशर फिरोज जे दंग ते टेल शाख ते पुलिस पिकेट ते नामालूम हथियार बंदन फायरिंग में पुलिस जा 2 नौजवान नाले गुलाम हुसैन राजपर ऐं सईद सोलंगी फायरिंग में थॾे ते शहीद थी विया। हथियार बंदन शहीद अहलकारनि जा सरकारी हथियार भी खणी विया। अहिड़ी फायरिंग सबब इलाइक़े में खौफ पखिड़िजी वियो। अहिड़े इतला ते नौशर फिरोज एसएसपी रोयल खोसो वॾी पुलिस नफ़रीअ सां टेल शाख पिकेट ते पहुची वियो ऐं उन सां गॾु एसएचओ मुनीम लारिक बि गॾु हुया। पहुचण ते शहीदनि जा लाश ज़रूरी कार्रवाई लाइ भिरिया अस्पताल में पहुचाया विया ऐं एसएसपी रोयल खोसो मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़ीअ तरह जी जांच कंदासूं जो शहीदनि जो खून रायदा न वेंदो। हिन जांच में टेक्नोलॉजी मदद बि वरिती वेंदी ऐं कातिलनि खे पंहिंजे अंजाम ते पहुचायो वेंदो। शहीद नौजवाननि पंहिंजे फर्ज़ निभाईंदे शहादत माणी आहे। शहीदनि जे रत जे फुड़े फुड़े जो हिसाब वठंदासूं ऐं पाण मां हिन वाक़े जी जांच कंदुसि ऐं ॾोहारनि खे कानून जे कटहरे में आणींदुसि। आस पास जे ॻोठनि ऐं शहीदनि जे घर में मातम जहिड़ो समा आहे। जी खतीजा। शकील, वॾी महिरबानी अवां जी अपडेट ॾियण जे लाइ।